थियूं सब खां पहिरियां नाज़ खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। ॾींहं जी शुरूआत वफ़ाक़ी ऐं सूबाई राजधानी में तोपुनि जी सलाम सां ॾिनी वई। ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जे मौक़े ते सुबुह जी शुरूआत दुरूद ऐं सलाम जी इज्तिमाई दुआउनि सां थी। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि खे रंगीन बल्बनि सां सिंगारियो वियो आहे। मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में रैलियूं कढियूं वेंदियूं, जॾहिं त दुरूद ऐं सलाम जूं पुरनूर महफ़िलूं मुनक़िद कई वेंदियूं। कराची जे 40 खां वधीक इलाइक़नि मां ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं रैलियूं कढियूं वेंदियूं, जंहिं लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। 12 रबीउल अव्वल जे मरकज़ी जुलूस जे गुज़रगाह एमए जिन्ना रोड खे कंटेनर रखी ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि खे मुक़रर कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ट्रैफ़िक पुलिस जा 5 एसपीज़ ऐं 1000 खां वधीक एहलकार ऐं ऑफिसर ट्रैफ़िक खे कंट्रोल करण लाइ मौजूदु आहिनि।